हेलो दोस्तों, अॼु तव्हांखे एक्सप्लेन कंदासीं नेटफ्लिक्स वेब सीरीज़ स्वीट टूथ जे बारे में। हीअ फिल्म वेब सीरीज़ 2021 जी आहे। रेटेड आहे 7.9। वीडियो खे लाइक कमेंट शेयर कंदा कयो ऐं चैनल खे बि सब्सक्राइब कयो ताकि ईंदड़ नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। अचो तव्हांखे वेब सीरीज़ जे बारे में ॿुधायूं। फिल्म जे स्टार्ट में हिकु डॉक्टर खे ॾिसंदा आहियूं। हू हिकु नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे पियो ऐं पोइ ॾिसंदे ॾिसंदे हिकु वायरस पूरे शहर में फैलिजी वेंदो आहे। पर इन जो सबबु ख़बर कोन पए थो त आख़िर हीउ वायरस छो पियो पखिड़िजे। इन मां इहो थींदो आहे त हीउ पैदा थींदड़ ॿार हाइब्रिड हूंदा आहिनि। हाइब्रिड मतिलबु हूंदा इंसान आहिनि पर हीउ ॾिसण में जानवर ईंदा आहिनि। पर हिन डॉक्टर जी ज़ाल बि उन वायरस सां मुतासिर थींदी आहे। उन करे डॉक्टर ज़ाल खे अस्पताल खणी वेंदो आहे। पर हू ॾिसंदो आहे त पूरे शहर जो अहिड़ो हाल आहे। डॉक्टर इलाही परेशान थींदो आहे। उन खे कुझु बि सम्झ में कोन पियो अचे त छा करणु खपे। उन खां पोइ हिकु माण्हू पंहिंजे ॿार खे खणी जंग में हलियो वेंदो आहे ऐं उन माण्हू जो ॿार बि हाइब्रिड हो। उन खे इहो डपु हूंदो आहे त अगरि मुंहिंजो पुटु कंहिं जे हथ अची वियो त हिन खे मारे छॾींदा। आख़िर में आर्मी जो ई ग्रुप हूंदो आहे। उहे हाइब्रिड ॿारनि खे या मारे छॾींदा आहिनि या हिननि खे तहक़ीक़ लाइ खणी वेंदा आहिनि। ऐं हिननि जो हिकु जनरल बि हूंदो आहे ऐं हीउ स्वीपर पंहिंजे पुट खे जंग में ई पाले थो। उन खे उते ई वॾो कंदो आहे ऐं हू पंहिंजे पुट खे ॿाहिरि बि वञणु न ॾींदो आहे। ऐं इहा ई ॻाल्हि हिन जे पुट खे कुझु बि ख़बर न हूंदी आहे। हिकु माण्हू जंग में ईंदो आहे ऐं स्वीपर हिन जो पीउ हिन खे कीअं बि बचाए वठंदो आहे ऐं हीउ माण्हू उन जॻह खे मार्क करे छॾींदो आहे। ऐं इहो ई ॾिसी स्वीपर खे शक थींदो आहे त शायदि हिननि खे मुंहिंजे पुट जे बारे में ख़बर पइजी वई आहे। उन करे हू पंहिंजे पुट खे हेठि लिकाए उतां वेंदो हलियो आहे। हाणे काफ़ी टाइम थी चुको हो पर हिन जो पीउ स्वीपर वापसि कोन आयो ऐं तॾहिं हिन खे पंहिंजे पीउ जो आवाज़ु ॿुधणु आयो। ऐं जॾहिं ही ॿाहिरि ईंदो आहे त साम्हूं हिन जो पीउ ईंदो पियो आहे ऐं हू अचानक किरी पवे थो ऐं हीउ पंहिंजे पीउ खे कीअं बि करे अंदरि खणी वेंदो आहे ऐं हीउ ॾिसे थो त हिन जे पीउ जी आङुरि ॾके पई। इन जो मतिलबु त हिन जे पीउ खे बि वायरस लॻी पियो आहे ऐं इन वायरस जे करे हिन जे पीउ जी मौत थी पवंदी आहे। पंहिंजे पीउ जे मौत खां पोइ गज़ बिल्कुलु अकेलो थी पियो पर हू अकेलो रहणु सिखी वियो हो। हिकु ॾींहुं गज़ खे हिकु नक्शो मिले थो। गज़ उन नक्शे वारे जाइ ते अचे थो। उते हिकु वण ते दिलि ठहियलु हूंदी आहे। उन करे गज़ उते उन जे ज़मीन खे खोटणु शुरू करे छॾींदो आहे ऐं उन खे उन मां हिकु पेती मिले थी। उन पेतीअ में हिकु माए जी तस्वीर हूंदी आहे ऐं हीअ हिकु साइंसदान हुई। गज़ सम्झो पिए हीअ शायदि हिन जी माउ आहे। हिन तस्वीर ते हिकु जॻह जो नालो बि लिखियलु हो ऐं उन सां गॾु उन खे हिकु पर्चो मिले थो ऐं उते ॿारनि खे बचाए ऐं सभिनि खां लिकाए छॾिबो हो। पर असल में आख़िर में हिन जो मंसूबो हो गज़ खे क़ाबू करण जो। गज़ जंग खे बाहि लॻाए छॾींदो आहे जंहिंजो दूं सॼे इलाइक़े में पखिड़िजी वञे थो, जंहिंजे करे गज़ खे माण्हू ॻोल्हे वठंदा आहिनि, हिन खे पकिड़े वठंदा आहिनि। पर ही गज़ खे मारण वारा हुआ त उते हिकु टॉमी नाले शख़्स अची हिननि खे मारे छॾींदो आहे। गज़ खे बचाए वठंदो आहे। उन खां पोइ गज़ पंहिंजे घर भॼी ईंदो आहे। उन जे पोयां पोयां टॉमी बि अची वेंदो आहे। हिते हिननि जे विच में ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। गज़ टॉमी खे ॿुधाईंदो आहे त असल में आउं पंहिंजी माउ खे ॻोल्हणु चाहियां थो। पर टॉमी हिन खे ॿाहिरि निकिरण खां झलींदो आहे छो जो गज़ ॿाहिरि वियो त माण्हू हिन खे मारे छॾींदा। गज़ खे पंहिंजी माउ खे ॻोल्हण लाइ हू बि टॉमी जे पोयां पोयां हलियो वेंदो आहे पर टॉमी हिन खे पोयां अचण जे लाइ झलींदो आहे। गज़ चवंदो आहे त आउं तुंहिंजे पोयां ईंदुसि पियो जेसिताईं मूंखे पंहिंजी माउ ॾे वठी न वेंदे। उन खां पोइ हिकु ऑफिसर माई ईंदी आहे ऐं जॾहिं हू ॿाहिरि ईंदी आहे त ॾिसंदी आहे त शहर पूरो बदिलिजी वियो आहे
ऐं उतां उहा अफ़सरान माई ज़ू में अची वेंदी आहे। पहिरीं वांगुरु नॉर्मल थी पवंदी आहे, पर उतां हिन खे हाइब्रिड ॿार मिलंदा आहिनि। हिन ॿार जो नालो वेंडी हो। माई अफ़सरान हिन ॿार खे खणी वठंदी आहे। उते गज़ ऐं टॉमी राति जो झंग में गुज़ारींदा आहिनि ऐं सुबुह थींदी आहे। टॉमी ॾिसंदो आहे त गज़ हिन जो सॼो खाधो ऐं दवाऊं खाई छॾियूं अथसि। उन जे करे टॉमी गज़ ते इलाही चिड़ंदो आहे, पर गज़ परे खां ई खाधे जी खुशबू सूंघे वठंदो आहे। उन खां पोइ हिकु घर में वेंदा आहिनि। उन घर में 3 ॼणा रहंदा आहिनि। हिकु माण्हू हो जेको मिस्त्री आहे, हिकु ज़ाल ऐं हिकु पुटु हो। उते टॉमी ऐं गज़ इलाही खाधो खाईंदा आहिनि। उन खां पोइ गज़ हिननि खे ॿुधाईंदो आहे त असल में आउं पंहिंजी माउ खे ॻोल्हियां पियो। टॉमी मुंहिंजी मदद करे पियो। उन खां पोइ गज़ मिस्त्री जे पुट सां रांदि खेॾण जे लाइ ॿाहिरि हलियो वेंदो आहे, पर टॉमी हिन मिस्त्री खे ॿुधाए थो त आउं सिर्फ़ु अॼु राति लाइ हिते रहंदुसि। सुबुह जो मौसम सही थी वेंदी त आउं हितां हलियो वेंदुसि। ऐं जॾहिं गज़ लुत्फ़अंदोज़ थींदो पियो आहे, तॾहिं मिस्त्री जे ज़ाल टॉमी जे जिस्म ते निशान ॾिसंदी आहे त ही निशान आख़िरी माण्हुनि जो हो। जॾहिं उन बारे में मिस्त्री जे ज़ाल टॉमी खां पुछंदी आहे त तॾहिं टॉमी हिन खे चवंदो आहे त पहिरीं आउं लास्ट मैन जो मेंबर हुअसि, हाणे मूं छॾे ॾिनो आहे। टॉमी मिस्त्री जी ज़ाल खे चवंदो आहे त गज़ खे तव्हां पाण वटि रखी छॾियो, पर हू चवंदी आहे त पहिरीं आउं पंहिंजे मुड़ुस खां पुछां उन बारे में। उन खां पोइ टॉमी उतां वेंदो पियो आहे त गज़ ठीक उन टाइम लास्ट मैन जा मेंबर अची वेंदा आहिनि ऐं हू इन्हनि खे ख़बरदार कंदा आहिनि। चवंदा आहिनि त तव्हां ॾे 2 रस्ता आहिनि, हाइब्रिड छोकिरी खे असांजे हवाले कयो या सभिनि खे मारे छॾींदासीं। जॾहिं उन्हनि मां हिकु माण्हू मारण वारो हूंदो आहे त टॉमी उन खे बि मारे छॾींदो आहे। उन खां पोइ मिस्त्री टॉमी खे चवंदो आहे त गज़ खे पाण वटि रखी पंहिंजे फैमिली खे ख़तरे में नथो विझी सघां। पोइ टॉमी ऐं गज़ खे उतां वञिणो पवंदो आहे। उन खां पोइ हिकु डॉक्टर पंहिंजे ज़ाल खे वैक्सीन ॾींदो पियो आहे, जंहिंसां उन जो इन्फेक्शन काबू में रहंदो आहे। हिन खे जेको इन्फेक्शन थींदो आहे उहो फैलिजंदो न आहे। तॾहिं डॉक्टर ॾिसे थो त हिन जे वैक्सीन ख़तमु थी रही आहे। ही डॉक्टर हिकु लेडी डॉक्टराणी ॾे वेंदो आहे। ही हिन डॉक्टर खे हिकु किताबु ॾींदी आहे। उन में सॼी दवाउनि जा रिकॉर्ड आहिनि जेके हिन डॉक्टर जे ज़ाल खे ॾिना हुआ। हिते हिन डॉक्टराणी खे कैंसर हूंदो आहे, छो जो ही वधीक वक़्त ताईं ज़िंदा न रहंदी ऐं उन खां पोइ ही उहे दवाऊं बि न ठाहे सघंदी। डॉक्टराणी हिन खे चवंदी आहे त हाणे ही कमु तोखे ई करिणो पवंदो, मतिलबु त ही दवाऊं तोखे ठाहिणियूं पवंदियूं। उते ज़ाल खे डॉक्टर चवंदो आहे त हाणे तुंहिंजो सभु दवाऊं मूंखे ई ठाहिणियूं पवंदियूं, पर हिन किताब में अहिड़ी शइ लिखियलु हुई जो ही करे न सघंदा। असल में ही दवाऊं ठाहिण जे लाइ हाइब्रिड ॿारनि जो उज़वो खपंदो आहे। उन जे लाइ हिन डॉक्टर खे ज़िंदा ॿारनि खे कटणो पवंदो, पर ही डॉक्टर उहो कमु करणु न थे चाहियो। पर पोइ बि हिन कम खे करण जे लाइ कोशिशि कंदो आहे, पर ईअं न करे सघंदो आहे। ऐं हिकु ॾींहुं डॉक्टर ऐं उन जे ज़ाल हिकु पार्टी में वेंदा आहिनि। डॉक्टर हिन खे पार्टी में वञण जे लाइ झलींदो आहे, छो जो उन जा सिस्टम नज़र ईंदा पिया आहिनि, पर डॉक्टर जे ज़ाल मञींदी न आहे ऐं उन खे वञिणो पवंदो आहे। उन खां पोइ पार्टी में वेंदा हलिया आहिनि। हिते सभु कुझु नॉर्मल हो, पर जंहिंजे घर में पार्टी लाइ आया हुआ उहो हिकु नारेंदर हो ऐं उन जे आङुर हलण लॻी, जंहिंजो मतिलबु साफ़ आहे त उहो बि वायरस में मुब्तला आहे। उन जे करे हू हिन खे ॿधी छॾींदा आहिनि, पूरे घर खे बाहि लॻाए छॾींदा आहिनि। पर नारेंदर जी ज़ाल खे डॉक्टर जे ज़ाल ते शक, अॼु राति हिते गुज़ारण जो फ़ैसिलो कंदा आहिनि। उन खां पोइ टॉमी गज़ खे चवंदो आहे, सुबुह जो पाण अहिड़ी रेल में वेंदासीं जेका उते बीहंदी जिते तुंहिंजी माउ हूंदी आहे। टॉमी गज़ जो रूप बदिले छॾींदो आहे, छो त हिन खे केरु सुञाणे न सघे। पर स्टेशन ते लास्ट मैन जे ग्रुप जा माण्हू बि मौजूदु हुआ। उन खां पोइ टॉमी ऐं गज़ बि स्टेशन ते वेंदा हलिया आहिनि। टॉमी गज़ खे विहारे पाण टिकेट वठणु वेंदो आहे।
पर गज़ उतां वेंदो हलियो आहे ऐं पंहिंजो रस्तो भुलिजी पवंदो आहे। ऐं तॾहिं उते हिकु छोकिरी मिलंदी आहे जंहिंजो नालो बियर हूंदो आहे। हू गज़ खे पाण सां वठी वेंदी हली आहे ऐं तॾहिं टॉमी बि अची वेंदो आहे। ऐं जॾहिं हू वेहण वारा हुआ त गज़ खे दवाउनि जी खुशबू ईंदी आहे ऐं हीअ जॾहिं दवाऊं चोरी करण जे लाइ वेंदा आहिनि त तॾहिं उते गार्ड अचे थो। गार्ड खे ख़बर पइजी वञे थी त गज़ हिकु हाइब्रिड ॿारु आहे। टॉमी हिन खे मारींदो आहे। ही ॿई उतां भॼण जी कोशिश कंदा आहिनि पर पोइ बि गार्ड हिननि खे पकड़े वठंदा आहिनि। हाणे हिननि खे ॿधी किथे वठी विया पिए ऐं उते हिकु जानवरनि जी फ़ौज अचे हिननि खे बचाए वठंदी आहे। असल में जानवरनि जी फ़ौज हिकु ॿारनि जी टीम हूंदी आहे। उन जी लीडर बियर हूंदी आहे। उहा छोकिरी हुई जेका गज़ सां पहिरीं बि मिलंदी आहे। ही बियर ऐं उन जे दोस्तनि मिली करे ही फ़ौज ठाही हुई। हिन दुनिया खे ख़राबु करे छॾियो आहे। हाणे हाइब्रिड ॿार हिन दुनिया खे सही कंदा। उन जे करे हाइब्रिड ॿारनि खे बचाए पंहिंजी टीम में शामिलु कंदा आहिनि। ऐं ही वरी टॉमी खे मारण वारा हुआ त गज़ हिननि खे रोके छॾे थो। इहा ॻाल्हि बियर खे इलाही अजीब लॻंदी आहे त आख़िर गज़ टॉमी खे छो थो बचाइणु चाहे। इन खां पोइ बियर गज़ खे ॿुधाईंदी आहे त हाइब्रिड जी अचण खां पहिरीं दुनिया ख़तमु पए थी छो जो इंसाननि हिन खे बर्बादु करे छॾियो हो ऐं जॾहिं खां पाण जहिड़ा माण्हू हिन दुनिया में आया आहिनि पाण ज़मीन खे सही पिया करियूं। इहा ई ॻाल्हि आहे त असां हाइब्रिड ॿारनि खे बचायूं था। गज़ बियर खे ॿुधाईंदो आहे त असल में आउं पंहिंजे माउ खे पियो ॻोल्हियां त टॉमी उन में मुंहिंजी मदद करे पियो। बियर हिन खे चवंदी आहे त तूं चाहीं त तुंहिंजी माउ जी ख़बर वठी सघां पर इहा ॻाल्हि पंहिंजे विच में रहंदी। ऐं गज़ खे ॿुधाईंदी आहे त टॉमी बि उन्हनि लास्ट मैन ग्रुप मां हिकु आहे जंहिं तो जहिड़नि खे मारियो हो। उन खां पोइ ही नरेंद्र जी ज़ाल डॉक्टर वटि ईंदी आहे। तॾहिं नरेंद्र जी ज़ाल खे ख़बर पइजी वञे थी त डॉक्टर जी ज़ाल इन्फेक्टेड आहे ऐं हू बाक़ी माण्हुनि खे बचाइण वेंदी आहे ऐं डॉक्टर हिन खे रोकण जी कोशिश कंदो आहे पर डॉक्टर जो घोड़ो हिन खे लत हणंदो आहे जंहिं मां इन जी मौत थी पवंदी आहे। उन खां पोइ हिन जी लाश फ्रिज में लिकाए छॾींदा आहिनि। उन खां पोइ अफ़सरान मां ई ॾेखारी वेंदी आहे। वेंडी मतिलबु उहा हाइब्रिड छोकिरी असल में हिननि खे आवाज़ ॿुधणु ईंदी आहे ऐं जॾहिं वेंडी जी माउ चेक करणु वेंदी आहे त उते हाइब्रिड ॿारु हूंदो आहे ऐं उन खां पोइ उहा अफ़सरान उन खे पाण वटि रखंदी आहे। उन खां पोइ हू अफ़सरान सभिनी हाइब्रिड ॿारनि जे हिफ़ाज़त जो कमु कंदी आहे। हू रेडियो ते राब्तो कंदी आहे त जीअं कीअं बि हिन जी जॻह जी ख़बर न पवे। उते जानवर फ़ौजी टॉमी खे मारण वारा हूंदा आहिनि त बियर पंहिंजो फ़ैसिलो चेंज करे वठंदी आहे। उन करे टॉमी खे आज़ादु करण जो चवंदी आहे पर जेका बियर जी दोस्त हूंदी आहे उहा न चाहींदी आहे टॉमी खे न छॾियो वञे। उन में हिननि जे पाण में लड़ाई थी पवंदी आहे। तॾहिं हिन ॻाल्हि जो फ़ाइदो खणी गज़ टॉमी खे छॾाए वठंदो आहे। हू ॿई उतां भॼी वेंदा आहिनि पर अचानक बियर बि पंहिंजी टीम खे छॾे उतां वेंदी हली आहे। उन खां पोइ लास्ट मैन जो जनरल इन माई डॉक्टर सां मिलंदो आहे। हू इन किताब जो चवंदो आहे त डॉक्टरियाणी चवंदी आहे त हू किताब मूं डॉक्टर खे ॾेई छॾियो आहे। जनरल उतां वेंदो हलियो आहे। उन खां पहिरीं उन डॉक्टरियाणी खे मारे छॾे थो। उन खां पोइ टॉमी गज़ खे चवंदो आहे त तोखे उते ज़रूरु वठी वेंदुसि जिथे तुंहिंजी माउ रहे थी। तॾहिं हिननि खे बियर बि मिले थी। हिते बियर गज़ खे उन जी माउ जो एड्रेस ॾींदी आहे जंहिं में हिकु शहर जो नालो लिखियलु आहे। उन खां पोइ ही ॿई रेल लाइ वेंदा आहिनि पर हिननि खे पहिरीं अहिड़ी जॻह खे पार करणो हो जिथे हाइब्रिड ॿारनि खे पूरियो वञे थो। तॾहिं डॉक्टर खे ख़बर मिले थी त नरेंद्र जी ज़ाल खे ॻोल्हियो पियो वञे। नरेंद्र जी ज़ाल जंहिं जी बॉडी खे हिननि फ्रिज में रखियो हो उन ॻाल्हि ते ही डॉक्टर इलाही परेशान थींदो आहे पर डॉक्टर जी ज़ाल हिन खे सम्झाईंदी आहे त हिन में को पंहिंजो ॾोह न आहे। उन खां पोइ हिननि खे इस्पताल मां हिकु फ़ोन ईंदी आहे ऐं हिननि जे लाइ हिकु डिलीवरी बॉक्स ईंदो आहे ऐं हिननि खे हिन में हाइब्रिड आउट ऑफ स्टॉक लिखियलु हूंदो आहे। तॾहिं डॉक्टर जी ज़ाल नोट करे थी फ्रिज मां
पाणी ॿाहिरि अचे पियो। उते चेक कंदा आहिनि त उते हिन जी लाश पियल हूंदी आहे ऐं उन सां गॾु फ्रिज जो दरवाज़ो खुलियलु हो। उन जो मतिलबु त कंहिं हिन लाश खे ॾिसी वरितो आहे। आख़िर में इहो ॾिसी डॉक्टर ऐं उन जी ज़ाल हितां भॼणु लॻंदा आहिनि, पर उते कुझु माण्हू अची वेंदा आहिनि ऐं हीउ डॉक्टर हुननि सां कूड़ ॻाल्हाईंदो आहे त नरेंद्र जी ज़ाल इन्फेक्टेड हुई ऐं उते डॉक्टर जी ज़ाल जी आङुरि ॾकणु शुरू थी पवंदी आहे ऐं सभिनि खे ख़बर पइजी वञे थी ऐं उन करे हिननि ॿिन्ही खे ॿधी छॾींदा आहिनि। लैब में बंदि करे उन में बाहि ॾेई छॾींदा आहिनि। तॾहिं जनरल उते अची हिननि खे बचाए वठंदो आहे ऐं हू किताब बि मिली थी वञे जंहिं जे लाइ हीउ हिते आयो हो। डॉक्टर जी ज़ाल हिन खे चवंदी आहे त अगरि तूं इलाजु चाहीं थो त असांखे हितां खोलणो पवंदो। डॉक्टर ॿुधाए थो त हिन लेडी डॉक्टर जी तहक़ीक़ में कुझु घटि वधि हूंदी आहे, पर इन खे मूं सही करे छॾियो आहे। वायरस जो इलाजु बि ॻोल्हे वरितो आहे ऐं उहो तॾहिं आउं ॿुधाईंदुसि जॾहिं तूं असांखे हितां खोलींदे। असल में ॿई जनरल सां कूड़ ॻाल्हाईंदा पिया आहिनि। ॿिए तरफ़ वेंडी जे दोस्त खे हिकु रिबन मिले थो। उन मां हिन खे ख़बर पइजी वञे थी त लास्ट मैन ग्रुप पाण खे ॻोल्हे वरितो आहे ऐं उते ॾिसंदी आहे त इलाही रिबन लॻल हूंदा आहिनि। इन जो मतिलबु त लास्ट मैन ग्रुप खे हिन जॻह जी ख़बर पइजी वई आहे, उन करे हिते मार्क करे छॾियो आहे। वेंडी हिन खे चवंदी आहे त पाण खे हितां हलणो पवंदो। हिन खां पोइ हू टे पाण खे ॾेखारिया वञनि था। हिननि खे ॿिए तरफ़ वञण जे लाइ हिकु पुल पार करणी पवंदी ऐं तॾहिं टॉमी ऐं बियर जे विच में बहस थी पवंदी आहे। गज़ अकेले ई पुल खे पार करण जी कोशिशि कंदो आहे, पर पुल टुटी पवंदी आहे। उन जे करे गज़ लटकी पवंदो आहे। हिते टॉमी गज़ खे बचाइण जे लाइ कोशिशि कंदो आहे, पर गज़ हेठि किरी पवंदो आहे, पर हिन खे कुझु न थींदो आहे। उन खां पोइ टॉमी ऐं बियर उतां गज़ खे कढी वठंदा आहिनि। हू रेल ते पहुची वेंदा आहिनि। कीअं न कीअं करे रेल में चढ़ी पवंदा आहिनि, पर उन रेल में लास्ट मैन जो सामान हो। उन जो मतिलबु लास्ट माण्हू हिते थी सघनि था, पर गज़ खे उहो रांदीको न मिलंदो आहे जेको हिन खे हिन जे पीउ ॾिनो हो। पर उते अचानक कंहिंजी आवाज़ ईंदी आहे। उहे जल्दी में लिकी वठंदा आहिनि, पर हू माण्हू गज़ खे ॻोल्हे वठंदो आहे, जंहिं जे करे टॉमी ऐं उन माण्हू जे विच में लड़ाई थी पवंदी आहे। पर ही माण्हू टॉमी जो ई माण्हू हो पहिरीं, जेको हिन सां गॾु हूंदो हो। उन खां पोइ इहो ई हिननि खे एड्रेस ॿुधाईंदो। तॾहिं बियर ॿुधाईंदी आहे त लास्ट मैन रेल में आहिनि, इन जे करे ही लिकण जी कोशिशि कंदा आहिनि। लास्ट मैन वारनि खे हिननि जी ख़बर पइजी वञे थी। तॾहिं टॉमी जो दोस्त हिननि खे वञण जो चवंदो आहे। एतिरी देरि हू लास्ट मैन वारनि खे रोके वठंदो ऐं तॾहिं गज़ बियर टॉमी ॿाहिरि अची वञनि था, पर टॉमी जो दोस्त लास्ट मैन वारनि खे रोकींदो आहे। उन खां पोइ रेल मां ही बुल खाईंदा आहिनि। उन खां पोइ हू पंहिंजे मंज़िल ताईं पहुची वञनि था ऐं लेडी अफ़सरान सभई हाइब्रिड ॿारनि खे सुरंग में वञण लाइ चवंदी आहे ऐं हिन सुरंग जो रस्तो हिकु चर्च ॾांहुं वेंदो आहे। हू अफ़सरान पंहिंजे धीउ रेडी खे चवंदी आहे त तूं चर्च में ई मुंहिंजो इंतज़ारु कजां। इन खां पोइ डॉक्टर खे हिकु जॻह खणी ईंदा आहिनि। उन खां जनरल डॉक्टर खे चवंदो आहे त तोखे जेको खपे आउं ॾेई छॾींदुसि, बसि हिन वायरस खे ख़तमु करण जे लाइ दवा खपे। उन खां पोइ गज़ पंहिंजी माउ जे घर पहुची वेंदो आहे, पर उते उन जी माउ न मिलंदी आहे, पर उन जे दोस्त मिले थी। हू गज़ खे ॿुधाईंदी आहे त तुंहिंजी माउ तोखे ॻोल्हण जे लाइ पहिरीं ई हली वई। उन खां पोइ हू वापसि न आई। हू गज़ खे हिकु चाबी ॾिए थी, जेका हिकु स्टोर कमरे जी हूंदी आहे। पोइ हू हिन स्टोर में वेंदा आहिनि ऐं हिकु फाइल मिलंदी आहे। हू फाइल टॉमी खे ॾेखारींदो आहे। गज़ फाइल खे ॾिसंदो आहे त उन ते गज़ जो नालो लिखियलु आहे ऐं उन में ख़बर पवंदी आहे त उहा साइंसदान हिन जी माउ न हुई ऐं इहा उहा लैब आहे जंहिं मां वायरस निकितो हो। गज़ उन ॻाल्हि खे बर्दाश्त न करे सघंदो आहे। उन जे करे हू उतां भॼी वेंदो आहे। उन खां पोइ हिकु फ्लैश बैक जो सीन ॾेखारियो वेंदो आहे, जंहिं में गज़ जी पीउ खे ॾिसंदा आहियूं त हिकु लैब में कमु कंदो हो ऐं हू लैब में साइंसदान हुई, जंहिं खे गज़ जी माउ चयो वियो आहे
ऐं हिकु ॾींहुं उहा साइंसदान ऐं स्वीपर पीउ जी मुलाक़ात थींदी आहे। हू पाण में कचहरी कंदा आहिनि ऐं दोस्ती थी पवंदी आहे। हू स्वीपर खे ॿुधाईंदी आहे त असल में आउं हिकु लॉजिक ते कमु करियां पई, जंहिं में हिकु फार्मूले खे ॻोल्हियां पई ऐं कंहिंखे बि ख़बर न आहे, पर हाणे उहो फार्मूला शहर में मूंखे मिली वियो आहे, जंहिंखे पाण लैब में चेक कंदा आहियूं ऐं उन मां वैक्सीन ठाहींदा आहियूं, जंहिं मां माण्हुनि जी ज़िंदगी बचाए सघिजे थी। अगरि उन में का ग़लती थी त इलाही ख़राबु थींदो। उन खां पोइ उन जी दोस्त जी फ़ोन ईंदी आहे त आर्मी लैब ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं आर्मी सभु खणी वञे पई, पर हू चवंदी आहे त तुंहिंजो प्रोजेक्ट लिकाए छॾियो आहे। स्वीपर ऐं साइंसदान उन लैब वेंदा आहिनि। उते वञी उहो प्रोजेक्ट स्वीपर खे ॾेखारींदी आहे। असल में जेको फार्मूलो ठाहियो उन मां गज़ खे ठाहिण में कामयाबु थींदी आहे। उन खां पोइ उन ॿार खे स्वीपर खे ॾेई छॾी थी, छो त गज़ आर्मी वारनि खे मिलियो त हिन खे मारे छॾींदा या तहक़ीक़ कंदा। स्वीपर गज़ खे खणी उतां हलियो वेंदो आहे। वरी ॾेखारीनि था त उन खां पोइ गज़ भॼी हिकु जहाज़ में ईंदो आहे जंहिंजो रेडियो खुलियलु हो। पोइ गज़ जनरल खे मैसेज करे छॾींदो आहे ऐं हीउ जनरल अफ़सरान जे घर ते हमिलो करण जे लाइ ईंदो आहे। जनरल चए थो त हाइब्रिड ॿारनि खे मुंहिंजे हवाले कयो, पर उहा वेंडी जी मां अफ़सरान हिन खे झले छॾींदी आहे। हिते ई ऑफिसर हिननि खे रोकण जी कोशिशि कंदी आहे, पर हू अंदरि अची वेंदो आहे। वेंडी सभिनि खे वठी चर्च अचे थी। उते वेंडी जो दोस्त ॿाहिरि ईंदो आहे ऐं वेंडी उन खे बचाइण लाइ वेंदी आहे ऐं लास्ट मैन उते अची हिननि खे पकिड़े छॾींदा आहिनि। उन खां हू ऑफिसर उते अची चेक कंदी आहे। लास्ट मैन वारा सभिनि ॿारनि खे खणी विया आहिनि। वरी बियर खे फ़ोन मिलंदो आहे, उन खे ठाहे थी ऐं ठही पवंदो आहे। कुझु देरि में साइंसदान जो दोस्त बि अची वञे थो। बियर हिन खे पंहिंजे नाले सभु ॿुधाइण लॻंदी आहे। मुंहिंजो असली नालो ॿियो आहे। मुंहिंजी माउ पीउ जे वायरस जे करे मौत थी पवंदी आहे, पर मुंहिंजी भेण हुई जेका हाइब्रिड हुई, उन खे लास्ट मैन वारा खणी विया। गज़ टॉमी खे ॻोल्हे वठंदो आहे। टॉमी ॿुधाए थो त हिकु ॾींहुं पंहिंजी ज़ाल खे इस्पताल खणी वेंदो आहे, जिते टॉमी खे पुटु थींदो आहे ऐं जॾहिं हू हिन खे ॾिसण लाइ वेंदो आहे त हू को आम छोकिरो न हूंदो आहे, पर हू हाइब्रिड ॿारु आहे। टॉमी खे कुझु बि सम्झ में न ईंदो आहे त हू उतां डप में वेंदो हलियो आहे ऐं हू जॾहिं उते वापसि अचे ॾिसंदो आहे त उन जी ज़ाल ऐं ॿार ॿई गुम हुआ ऐं न ई वरी कॾहिं ॾिठो उन्हनि खे। गज़ चवंदो आहे त जनरल खे बि घुराए वरितो आहे ऐं अचानक गोली ॿुधण जो आवाज़ु ईंदो आहे। टॉमी त उते ई किरी पवंदो आहे, पर जनरल जा माण्हू हुन खे खणी वेंदा आहिनि। उन खां पोइ गज़ खे हिकु डॉक्टर ॾे खणी ईंदा आहिनि। उते डॉक्टर खे ख़बर पवंदी आहे त गज़ ॻाल्हाईंदो बि आहे। तॾहिं डॉक्टर खे ॾिसी चवंदो आहे त गज़ जी जाइ ते कंहिं ॿिए ॿार खे खणी अचो। उन खां पोइ टॉमी खे केरु खणी वेंदो आहे। हिन खे जॾहिं होश ईंदो आहे त हिन जे साम्हूं हू ऑफिसरां वेठी हूंदी आहे। टॉमी खां मदद वठंदी आहे। तोखे मुंहिंजी ॿारनि खे बचाइणो पवंदो। उन खां पोइ गज़ पाण जहिड़नि ॿारनि सां मिलंदो आहे। बियर हिकु नंबर ते फ़ोन करण जी कोशिशि कंदी आहे। हू नंबर लॻी वेंदो आहे ऐं उहा फ़ोन ॿियो केरु न, उहा साइंसदान खणंदी आहे, जंहिंखे गज़ जी माउ चयो पिए, पर हू ज़िंदा हुई ऐं नासका में हुई हिन बीमारी जो इलाजु ॻोल्हियईं पिए। हिन सां उते ई फ़िल्म ख़तमु थी पवंदी आहे।